नाज़िम, ठटे शहर ऐं मकली में पानी जी अणहूंद बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक जे टें मरहले में बाईपास ते एहतजाजी धरणो हयो वियो, जंहिंमें वॾे अंग में शहरी शरीक आहिनि। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे रशीद जाखरो। जी रशीद। टटे में मुसलसल पानी की खोट, वधंदड़ बिजली की लोड शेडिंग तोड़े गैस की लोड शेडिंग खिलाफ ठटे जा सवे शहरी नौजवान बुजुर्ग बारड़ा तोड़े बारड़ियों रोडन ते निकरी आयूं आहिनि। मुसलसल जदोजहद कर लॉन्ग मार्च एहतजाजन ऐं सोशल मीडिया ते जदोजहद करण खां पोइ नेठ शहरियन पारां ठटो कराची बाईपास ते धरणो हणी वेही रहिया आहिनि। ॼाण मुदे ताईं लॻल इहो धरणो संदन जो मुतालबो है तो जेस ताईं असांजे बिजली पानी ऐं गैस जो मुतालबा मंजूर नथा थियनि तेस ताईं इहो धरणो जारी रहंदो। इन अॻवाननि जो चवण है तो असां मजबूर थी तकलीफ़ तमाम घणी तकलीफ़ खां पोइ रोडन ते ॿाहिरि निकिता आहियूं। असांजा ॿार रात जो जागी गुज़ारिन था, असांजूं बुज़ुर्ग औरतूं तोड़े मर्द रात जो जागी गुज़रनि था। असां ज़हनी मरीज़ थी विया आहियूं ऐं मजबूरन असां रोडन ते निकिरी आया आहियूं। उन्हनि इहो चयो आहे त ठटो जेको किंजर जेको कराची के भी पानी सप्लाई करे थी, मगर बदकिस्मती तां ठटे ऐं मकनी जा शहरी ॾुखियन हालत में ज़िंदगी गुज़ारिन पिया। जॾहिं त कोस्तान तोड़े साहिली पट्टीअ मां बिजली तयारु थिए पई, उहा बिजली ॿियनि ज़िलनि ॿियनि सोबनि ऐं ॿियनि इलाइक़नि में ऐं कारोबारी मर्कज़नि खे त ॾिनी वञे थी, पर ठटे जे शहरियुनि जे इलाइक़नि मां जेकी पैदा थियल बिजली ठटे जे माण्हू खे नथी मिले, ठटे मां वेंदड़ पानी ठटे मकली जे माण्हू खे नथो मिले। हिननि इहो मुतालबो कयो आहे त पानी जी खोट ख़त्म करण सां गॾोगॾु बिजली जी लोड शेडिंग तोड़े गैस जी लोड शेडिंग ख़त्म कई वञे। जेसि ताईं इहो ख़त्म नथी कई वञे, असांखे त यकीन ॾियानी नथी ॾियारी वञे, तेसि ताईं संदन इहो धरणो जारी रहंदो। जी।